अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, मां तव्हांजो दोस्त इसरार अहमद एरी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल इसरार एरी ऑफिशियल। दोस्तों, जंहिं दोस्त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो उहो हाणे जो हाणे सब्सक्राइब करे छॾे। दोस्तों, तव्हांखे अॼु जे वीडियो में असां ॿुधाईंदासीं, वधीक तव्हां पिक्चर ॾिसी यानी थंबनेल ॾिसी सम्झी विया हूंदो कि अॼु जो वीडियो असांजो छा जे बारे में आहे। दोस्तों, अॼु असां तव्हांखे इन वीडियो में ॿुधाईंदासीं कि ॾहरकी शहर में ज़हर ज़िंदगी जो स्टेज ड्रामो कयो वियो हुयो, जंहिंमें हीरोइनी जो किरदारु रखियो वियो आहे ऐं हीरोइनी जो किरदारु मज्जू उर्फ सतार लाड करे रहियो आहे। ॾहरकी जी आवाम वधीक मां वधीक शिरकत करे हिन स्टेज ड्रामे जो मज़ो वरितो ऐं हिन स्टेज ड्रामे में ज़हर ज़िंदगी जा 3 सीनियर अदाकार, जंहिंमें आज़म मेंगल, अहमद अली शेख ऐं मज्जू उर्फ सतार लाड भी मौजूदु हुया ऐं डायरेक्टर भी ज़हर ज़िंदगी जो इन ड्रामे में मौजूदु हुयो। जीअं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो रहां, जीअं स्टेज ड्रामो ख़तमु थियो ऐं अवार्ड अची विया ऐं अवार्ड हुया ज़हर ज़िंदगी जे तरफ़ां, जंहिंमां हिकिड़ो अवार्ड मिलियो आज़म अली मेंगल उस्ताद मोहम्मद वारे खे ऐं ॿियो अवार्ड मिलियो अहमद अली शेख ऐं टियों अवार्ड मिलियो मज्जू उर्फ सतार लाड खे। अवार्ड सां बि हिननि खे नवाज़ियो वियो ऐं हिननि सुठे अल्फाज़नि सां तक़रीर भी कई ऐं सुठी आवाम खे मोट भी ॾिनी ऐं आवाम जी भरपूर ताड़ियुनि सां हिननि ड्रामे जो हीरोइनी वारे किरदार जो एंड थी वियो हुयो। असांजा वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾिजो।